मां त चवंदो आहियां पंहिंजे मोबाइल में अॻ में माण्हू पर्स रखंदा त चवंदो सान त पर्स में पंहिंजे माउ पीउ जो फोटो रखो, का तकलीफ़ तव्हांजी आॾो कोन ईंदी। हाणे पर्स माण्हू कोन था रखनि पर मोबाइल ॿ था रखनि, त चवंदो आहियां घटि में घटि हिकु मोबाइल में त पंहिंजे माता पिता जो फोटो रखो त तव्हांजे अॻियां का तकलीफ़ कोन ईंदी। उहो मुंहिंजो परमात्मा उन माता पिता जे रूप में तव्हांजी हमेशह रक्षा कंदो। हिकिड़े हंधि ईअं मूं चयो त हिकिड़ो उथी ऐं मूं चयो मुंहिंजे जंहिंजे मोबाइल में उन माता पिता जो फोटो हुजे त मूंखे ॾेखारियो, मां पंहिंजी हिकिड़ी सीडी उनखे भेंट में ॾींदुसि। 150 ॼणा उथी आया, सभु को ॾेखारींदो वञे। पोइ अलाए संदसि माउ पीउ जो फोटो की पाड़े वारनि जो की ससु सहुरे जो मूंखे ख़बर कोन्हे, पर फोटो ॿुढे ॿुढीअ जो ॾिसां पियो, उन्हनि खे सीडियूं विराईंदो अचां पियो। हिकिड़ो हमरा बिल्कुलु हिकु छोकिरीअ जो फोटो खणी आयो, चई ॾिस आहे मुंहिंजे मोबाइल में फोटो आहे, मुंहिंजो ही केरु आहे? तुंहिंजी माउ त कोन थी लॻे? चई न मुंहिंजी जोइ आहे न, मुंहिंजे बचनि जी माउ आहे। ऐं मुंहिंजो कंध भॻा उन जो फोटो छो रखियो अथई? चई भाऊ जेॾी महिल मुंहिंजे मथां का मुसीबत ईंदी आहे बसि मां हिन जो मुंहिंजी जया जो फोटो ॾिसंदो आहियां ऐं सोचींदो आहियां त जॾहिं हेॾी वॾी मुसीबत जो बि मां सामनो करे सघां थो त मूंखे ॿियूं मुसीबतूं कहिड़े जेको आहे सो मुंहिंजो छा बिगाड़े वेंदियूं। त दोस्तो इहा ॻाल्हि त हक़ीक़त आहे, ज़िंदगी जी सचाई आहे। मर्द भले घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे त मुछनि ते लीमा रखी घुमंदो आहे, पर साॻियो मर्द जेॾी महिल घर में घिड़ंदो आहे त गाबो थी पवंदो आहे। घर खां ॿाहिरि बाबा, घर में घिड़िया त गाबा। हा मूं पाण महसूसु कयो आहे, ॿियनि ते त चयो मां पंहिंजो पाण ते अचां त मुंहिंजी घर में कहिड़ी हालत आहे उहा गुड़ जी ख़बर गोतरीअ खे। ऐं अलाए छो मूं हिन ते पाण रिसर्च कई भई ईअं छो थो थिए। अकेलो मर्द घर खां ॿाहिरि निकिरे थो त 15 मर्दनि जो मुक़ाबिलो करे थो वञे, पर घर में हिकु माई जो मुक़ाबिलो नथो करे सघे। इन जो कारण छा आहे? अहिड़ा 2-3 सब्जेक्ट हुआ मुंहिंजे अॻियां, अहिड़ा 2-3 सब्जेक्ट हुआ मुंहिंजे अॻियां जिन ते मूं रिसर्च कई। हिकिड़ो त इहो ई सब्जेक्ट त भई मर्द दुनिया सां त पुॼी सघंदो आहे पर पंहिंजे माई जे अॻियां माठ रहंदो आहे, उनजो कारण छा आहे? ऐं ॿियो तव्हां ॾिठो हूंदो मर्द ज़रूरु थोड़ा थी वेंदा आहिनि धीरे धीरे। जीअं मर्द वॾो उमिरि जो थींदो वेंदो आहे तीअं उनजा वार खुसंदा वेंदा आहिनि। हा मर्द ज़रूरु तव्हां थोड़ा ॿुधा बि हूंदा, ॾिठा बि हूंदा, ऐं थोड़ा वरी डिजाइन में, सभु कंहिंजी अलॻि डिजाइन। हा कंहिं खे 25-26 बूजर हितां हूंदसि, 25-26 बूजर हितां हूंदसि, बाक़ी सॼो मैदान ख़ाली। के वरी अहिड़ा बि ॾिठा हूंदव जिन जो विच मां चतो जो चतो ई गुम, ॼण पिनी रखी आयो हुजे। के अञा नई डिज़ाइन जा थोड़ा तव्हां ॾिठा हूंदा जिन खे तव्हां ॾिसंदा ईअं लॻंदो ॼण पुठियां हिकिड़ो रुगो फणो टोको टंगी आया हुजनि, रुगो पुठियां ई 50-60 वार हूंदसि, बाक़ी सॼो मैदान ख़ाली। के त वरी अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा 2 बॉर्डर सील कयल हूंदा आहिनि। हा 2 बॉर्डर सील हूंदा आहिनि, बाक़ी हिकिड़ो बॉर्डर ख़ाली हूंदो आहे अच वञ लाइ। पर कॾहिं त मर्द ज़रूरु अहिड़ा थोड़ा ॾिठा हूंदा, पर कॾहिं का माई थोड़ी न को ॾिठी हूंदव न को ॿुधी हूंदव। उनजो कारण छा? मायूं त पटे थियूं पूरा कनि। इहा हिकिड़ी जॻह अहिड़ी आहे जिते, ऐं इहो माण्हू परमात्मा हिननि खे एक्चुअल में वरदान ॾिनो आहे त मां दुनिया में अहिड़ो को मर्द ई पैदा कोन कंदुसि जेको तव्हां सां पुॼी सघे, पर तव्हां पंहिंजे मर्द सां त घटि में घटि पुॼी वेठियूं हूंदियूं। हा मुंहिंजे बि घर में ईअं ई आहे। केॾी महिल मां घरवारी खे चवंदो आहियां जय हींअर मुंहिंजो 15 ॾींहंनि जो टूर आहे, मां 15 ॾींहंनि खां पोइ मोटंदुसि। चवंदी माना वरी 15 ॾींहं अची मुंहिंजो रतु पीअंदे? मां त चवां थी 30 ॾींहं एॾे हुजनि बूथ मुंहिंजे पासे हुजनि पुठ, पर रुगो कम वारी माई चएसि
बेंजी में 3 दिन नहीं आऊंगी फोन सो किए था दंदड़ पेजी वजन से हाँ जन माइट ही मरी भी दस क्यों 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 मुई तू यके 3 दिन नहीं आएगी हाँ अरे पिछले महीने तो मैंने तेरा पगार भी तो बढ़ाया था 2.5 का सीधा 4,500 किया तू 3 दिन नहीं आएगी अरे तेरा छोरा बीमार पड़ा मैंने उसका इलाज किया मैंने तेरे से पैसा लिया और तू यके 3 दिन नहीं आएगी दंदड़ पेजी भी दस मां त बूथ ते रुमाल रखी पियो ख़ुशि थींदो आहियां मुंहिंजो वाह मुंहिंजा पलव वारा दरवेश मस मुंहिंजो पलव अघामियो आहे माण्हू मूंखां पलव पाराईंदा आहिनि त परमानंद पलव पाए त भॻवानु असांखे एतिरी शक्ति ॾे रुगो पंहिंजी जोइ सां पुॼी सघूं त हाणे उहो त थींदो ई कोन उहो त वरदान मिलियल आहे पर भॻवानु नई डिज़ाइन ठाही भई मायुनि सां पुॼण लाइ मायूं ई पैदा कयूं त दोस्तो इहे बि ज़िंदगी जूं सचायूं आहिनि मुंहिंजे सावरे ॻोठ जा टोश भला थींदा आहिनि टोश कोन जेके पाण चांहि में ॿोड़े खाईंदा आहियूं पोइ मुंहिंजे सावरे ॻोठ खां न को कारो कुतो बि ईंदो आहे 2 किलो टोश हुनजे गिचीअ में लड़काए छॾींदा आहिनि भई खणी वञ पोइ टोश अचनि जया खोले ॾिसे ख़ुशि थिए मम्मी ठरी पवंदी आहे वरी ॾिसी वरी कंध भॻी हुनखे वापसि वेढ़े बंदि करे रखियो छॾे ऐं जया खाई पूरा कर मुई सुकी सड़ी वेंदई चई ईअं कीअं खां मम्मीअ मोकिलियनि ॼण माणस हुन में पई आहे भई उहा न खाइजी वञे ए जे न खाई पूरा कर जया करे छा थी पर नथो पुॼी सघिजे मायुनि सां महीनो खनि त उन्हनि खे रोज़ ॾिसंदी महीने खां पोइ वरी हिकु टोश जा 2 पीस कंदी 100 ते आया आहिनि त 200 थी वञनि हाँ पोइ हिकिड़ो पीस अॼु ॿोड़े खाईंदी त सुभाणे वेकेशन वरी ॿियो पीस परीहं माना 3 साल पिया हलंदा आहिनि इहो आहे उन न्याणियुनि जो पंहिंजे माता पिता जे पंहिंजी माउ जे प्रति हूअं त ॾाढियूं बि हूंदियूं आहिनि हा माउ सां त विढ़ी पवंदियूं आहिनि पर पीउ जूं ॿुधाए मां पुट माउ खे वणंदा आहिनि पुटु भले कहिड़ो ई कारो रुड जहिड़ो हुजे न तए जी पुठ ऊंधे कारी हा बांठ भले न ऊंधे में पे त छोरे जा रुगो ॾंद ॾिसण में अचनि हा पर उन कारे रुड खे बि जेॾी महिल माउ संभराईंदी आहे न पंहिंजे हथड़नि सां अलाह 10-12 त कारा लींघा कढंदसि हा हिकिड़ो हितां ॿियो कन जे पुठियां गिचीअ ते छातीअ ते पेट ते पुठनि ते आई माण्हू अॻ में कारो रुड लॻो पियो आहे तूं छो थी इन खे वरी एतिरा कारा लींघा कढी ऐं पोइ चवंदी मुंहिंजे बचे खे कंहिंजी नज़र न लॻे हाणे हिन रुड खे नज़र लॻंदी ए पाण हिन जी न नज़र ॿियनि खे लॻे पर पुटु आहे न हा पुट खे 100 रुपया खपंदा कंहिंखां घुरंदो कोन सिधो मानस जे पर्स में हथ विझी 100 रुपया कढी ख़र्चे ॿेड़ी ॿोड़े पोइ अची मानस खे ॿुधाईंदो चवंदो मम्मी मम्मी मैंने न आपकी पर्स में से 100 रुपया लेके खर्चा किया पोइ मानस भूंग हणंदो सुञा 500 खणी आहे न मां राति जो पाणे पिणे जी ॿेड़ी ॿोड़ियां छो जो पुटु आहे न्याणी वरी वीचारी सदा सदोरियूं उनखे 10 रुपया बि खपंदा न माउ खां कोन घुरंदी वारी पीउ जो इंतज़ारु कंदी पप्पा ईंदो न केॾां वेंदो पर पीउ ॿाहिरि वियल आहे 2 ॾींहंनि खां पोइ ईंदो न्याणी खे अॼु पेंसिल वठणी आहे माउ जे अॻियां अची बीहंदी माउ जो ॾिसंदी मूड में आहे या न जे आहे त पोइ तकड़ आज न शाम को ना मेरे को 10 रुपीस देना मेरे को स्कूल में ले जाने छा कंदी है रड़ेड़ी कंदी न छोरीअ जो हां खाई विझंदी अॻ में ॿार केॾा भला हूंदा असीं ॿार हूंदासीं मूंखे यादि आहे असां लाइ माण्हू अखर इहो वापरींदा जॾहिं माउ बि मूंखे दड़को ॾींदी त पाड़े वारी वरी हुनखे छॾीसि मुई हाणे ॿार आहे नंढड़ो भॻवान जो रूप अॼुकल्ह जा ॿार भॻवान जा रूप कोन्हनि माइटनि खे ख़बर कोन्हे अलाए कंहिंजा रूप आहिनि हा हाणे उन ॾींहुं मुंहिंजे पोटो मानस जो फोन खणी 4-5 टुॿा ॾियारे सुञ कईंसि 20-22 हज़ार जो फोन हो सुञ करे छॾींसि त मुंहिंजी जया थी मुंहिंजे पोटे खां पुछे कंहिं ते वियो ॾे पिणे तहिड़ो कोन हो हाणे ॿुधाए माइटनि खे ख़बर कोन्हे त आइटम हीअ कंहिं ते वई आहे ॾाढी पई पुछे पोटे खां